सेवण ताल का रिपोर्टर मोहम्मद सफर सेवाणी भान सईदाबाद में शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल आज़ाद छू भान सईदाबाद में साफ़िन शहरन ऐं सियासी तंज़ीमन पारां पैदल मार्च इंडस हाईवे ते धरणो शहीद जे कातिलन जी गिरफ़्तारी जे लाइ प्रेस क्लब भान सईदाबाद खां जुई मोड़ ताईं बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाज कयो वियो। कलम धड़न इंडस हाईवे रोड ते निडण उस में वेही रहियो, ट्रैफिक मुअत्तल, सरदारी निज़ाम नामंजूर जा नारा। शहीद नसरुल्लाह गडानी खे सच ॻाल्हाइण जे ॾोह में बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। सिंध सरकार साफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थी आहे। शहीद जो खून लोहण जी कोशिश थी रही है। जांच लाइ गैर जानिबदार अदालती कमीशन जोड़ी वञे। बाअसर शख़्सियतूं इंतज़ामिया जांच में शामिल कया वञनि। शहीद जे वारसनि ऐं सिंध जर्नलिस्ट्स प्रोटेक्शन कमीशन जी मर्ज़ी मुताबिक़ FIR दाख़िल कई वञे। शहीद जा कातिल गिरफ़्तार न कया विया त मुल्कगीर एहतजाज कयो वेंदो। अॻवाननि जो चिता शहीद करें सरदारी निजाम